आराम सां मस्त भक्ति कंदा थोड़ो थोड़ो हले नी आयो ला सभई चओ एक माण्हू कंहिं दुकान ते वेंदो हुयो पगार हूंदी हुअसि सिर्फ़ 5 रुपया कोई टाइम हुयो पगार हूंदी हुअसि सिर्फ़ 5 रुपया पोइ पूरत पवंदी न हुई उनजी घरवारी हुई भक्तियाणी उनजी घरवारी वेंदी सत्संग ते चवंदी हुअसि हिकिड़ो कमु कर मुसां गॾु तूं बि सत्संग ते हल जय 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 हा हा मुंहिंजी अम्मा हा हा रहिजी ईंदी पगार हूंदी हुअसि 5 रुपया चवंदी हुअसि नथी पूरत थिए हिकिड़ो कमु कर सेठ नथो वधाए ॾियईं तूं सत्संग ते हल मुसां गॾु हल गुरु महाराज मालिक कृपा थींदी बेड़ा पार थींदा आहिनि ॻाल्हि थी अचे संतनि दरवेशनि जी सचा संत पोइ वयो संतनि वटि आसीस वरितई पुछईंसि छा कंदा आहियो चईंसि हे कमु कंदो आहियां कमाईंदा आहियो चईं बसि 5 रुपया मिलंदा आहिनि पर घर पूरत नथी पए चईं जवाबु ॾेसि संतनि चयो जवाबु ॾेसि चईं गुरु महाराज मां सफ़ा रोड ते अची वयुमि छाकाणि त रोज़ कमाइण रोज़ खाइण वारो माण्हू आहियां चईं जवाबु ॾेसि चईं सत वचन आयो सेठ खे चईं सेठ मां कमु न कंदोमांव सेठ उथी बीह रहियो चईं छो छा थियो चईं मुंहिंजी 5 रुपए में पूरत नथी पए मां कमु न कंदोमांव मूंखे माफ़ी ॾियो सेठ चईंसि 10 रुपया वठंदे 10 वठंदे चईं सर मूंखे भाऊ मूंखे संतनि चयो आहे तूं जवाबु तूं हिकिड़ो कमु कर तूं 20 रुपया वठिजे पर मूं वटि ई रहिजे हाणे हिकु दफ़ो सिर्फ़ु संतनि वटि वियो ऐं संतनि चयो जवाबु ॾिस 5 रुपए मां 20 रुपया थी विया हा हा